ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 14/1/2025। अॼु मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांजी नज़र शरीरनि ते न वञणी खपे, पंहिंजी खे आत्मा सम्झो, शरीर खे न ॾिसो। प्रश्न आहे, हर हिकु ब्राह्मण ॿार खे विशेष कंहिं ॻाल्हियुनि जो ध्यानु ॾियणो? उत्तर आहे, हर हिकु ब्राह्मण ॿार खे पढ़ाई ते, दैवी गुणनि ते ध्यानु ॾियणो। कई ॿारनि में क्रोध जो अंश बि न आहे। कोई त क्रोध में अची करे ॾाढा लड़ंदा आहिनि। ॿारनि खे ख़्यालु करणु खपे कि असांखे दैवी गुण धारण करे देवता ठहिणो। कॾहिं गुस्से में अची करे बातचीत न करणी आहे। बाबा चईंदा आहिनि कंहिं ॿार में क्रोध आहे त वो भूतनाथनियूं आहिनि, नाथनीअ। ईअं भूत वारा बि तव्हां सां, अहिड़े भूत वारनि सां तव्हांखे ॻाल्हियूं बि न करणियूं खपनि। ॻाल्हि बि मतिलबु हुननि सां कुझु ॻाल्हाइणो बि न खपे। एतिरी शक्ति हुजणी खपे कि असां उन्हनि जे क्रोध ते विजय प्राप्त करूं। ईअं न उन्हनि जो क्रोध असां ते वार करे ऐं असां बि अहिड़ा अपशब्द चई छॾूं। गीता तक़दीर जॻाए करे आई आहियां। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो? ॿियो कोई बि सत्संग में कॾहिं रिकॉर्ड ते न सम्झाईंदा आहिनि। हुते शास्त्र ॿुधाईंदा आहिनि। जीअं गुरुद्वारे में ग्रंथ जा 2 वचन कढंदा आहिनि, पोइ कथा करण वारा वेही हुनजो विस्तार कंदा आहिनि। रिकॉर्ड ते कोई सम्झाए इहे किथे थींदो न आहे। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि कि इहे सभु गीत आहिनि भक्ति मार्ग जा। ॿारनि खे सम्झायो आहे ज्ञान अलॻि चीज़ आहे जो हिकु निराकार शिव सां मिली सघंदो आहे। इनखे चइबो आहे रूहानी ज्ञान। ज्ञान त ॾाढे प्रकार जा हूंदा आहिनि न। कोई सां पुछिबो आहे इहे गलीचो कीअं ठहींदो आहे, तव्हांखे ज्ञान आहे? हर चीज़ जो ज्ञान हूंदो आहे। उहो आहे जिस्मानी ॻाल्हियूं। ॿार ॼाणंदा आहिनि असां आत्माउनि जो आहे रूहानी बाप। उहो हिकु आहे, उनजो रूप न ॾेखारे में पवंदो आहे। उहो निराकार जो चित्र बि आहे, सालिग्राम मिसल। उन्हनि खे ई परमात्मा चईंदा आहिनि। उन्हनि खे चइबो ई आहे निराकार। मनुष्य जहिड़ो आकार न, हर वस्तु जो आकार ज़रूरु हूंदो आहे। उन सभिनि में नंढे खां नंढो आकार आहे आत्मा जो। उन्हनि खे कुदरती चईंदा आहिनि। आत्मा ॾाढी नंढी आहे जो हिन अखियुनि सां ॾेखारे में न ॾींदी आहे। तव्हां ॿारनि खे दिव्य दृष्टि मिलंदी आहे जंहिंसां सभु साक्षात्कार कंदा आहिनि। जो पास्ट थी आहे उन्हनि खे दिव्य दृष्टि सां ॾिसबो आहे। पहिरियों नंबर में त इहो पास्ट थी वियो, हाणे पोइ आया आहिनि त हुनजो बि साक्षात्कार थींदो आहे। ॾाढो सूक्ष्म आहे। इन सां सम्झी सघंदा आहियूं सवाइ परमपिता परमात्मा जी आत्मा जो ज्ञान कोई बि ॾेई न सघंदा आहिनि। मनुष्य आत्मा खे यथार्थ रीति न ॼाणंदा आहिनि, वैसे परमात्मा खे बि यथार्थ रीति न ॼाणे सघंदा आहिनि। दुनिया में मनुष्यनि जी आहे अनेक मत। कोई चईंदो आहे आत्मा परमात्मा में लीन थी वेंदी आहे, कोई छा चईंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि ॼाणियो आहे सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। सभिनि जी बुद्धि में हिकु रस त वेही न सघे न। घड़ी घड़ी बुद्धि में बि विहारणो हूंदो आहे। असां आत्माऊं आहियूं। आत्माउनि खे ई 84 जन्मनि जो पाठ वॼाइणो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा समझ मुझ परमपिता परमात्मा खे ॼाणो ऐं यादि करो। बाप चईंदा आहिनि मां इन्हनि में प्रवेश करे तव्हां ॿारनि खे नॉलेज ॾींदो आहियां। तव्हां ॿार पंहिंजे खे आत्मा न सम्झंदा आहियो, हिन करे तव्हांजी नज़र हिन शरीरनि ते हली वेंदी आहे। वास्तव में तव्हांजो हिननि सां कोई कमु न आहे। सर्व जो सदगति दाता त हिकु शिव बाबा ई आहे। उन्हनि जी मत ते असां सभिनि खे सुख ॾींदा आहियूं। इन्हनि जो बि अहंकार न अचिणो खपे कि असां सभिनि खे सुख ॾींदा आहियूं।
जो बाप खे पूरो यादि न कंदा आहिनि उन्हनि सां अवगुण निकिरंदा न आहिनि, पंहिंजे खे आत्मा निश्चय न करे सघंदा आहिनि। मनुष्य त न आत्मा खे न परमात्मा खे ॼाणंदा आहिनि। सर्वव्यापी जो ज्ञान बि भारतवासियुनि फैलायो आहे। तव्हांखे मां बि जो तव्हां में बि जो सर्विसेबल ॿार आहिनि उहे सम्झंदा आहिनि, बाक़ी सभु एतिरो न सम्झंदा आहिनि। अगरि बाप जी पूरी पहचान ॿारनि खे न हुजे त बाप खे यादि करे। अगरि बाप जी पूरी पहचान ॿारनि खे न हुजे त सुठी रीति यादि न कंदा आहिनि, हुजे त बाप खे यादि करे पंहिंजे में दैवी गुण धारण करे। शिव बाबा तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, इहे नई ॻाल्हियूं आहिनि। ब्राह्मण बि ज़रूरु खपनि, प्रजापिता ब्रह्मा जी संतान कॾहिं हूंदा आहिनि, इहा दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे। ब्राह्मण त ढेर जा ढेर आहिनि, परंतु उहो मुखवंशावली आहिनि। उहो कोई मुखवंशावली ब्रह्मा जी संतान न आहिनि। ब्रह्मा जी संतान खे त ईश्वरीय बाप सां वरसो मिलंदो आहे। तव्हांखे हाणे वरसो मिले थो न। तव्हां ब्राह्मण अलॻि आहियो, उहा अलॻि आहिनि। तव्हां ब्राह्मण हूंदा ई आहियो संगम ते, उहो हूंदा आहिनि द्वापर कलयुग में। इहे संगम युगी ब्राह्मण ई अलॻि आहिनि। जंहिंजो पीउ डायरेक्ट शिव बाबा मां ब्रह्मा मां, ऐं हीअं ॾिसो त मम्मा बाबा माता पिता आहिनि ऐं शिव दादा आहे। प्रजापिता ब्रह्मा जा ढेर ॿार आहिनि, भल हद जे बाप खे बि ब्रह्मा चईंदा आहियूं। शिव जी ॿार पैदा कंदा आहिनि, परंतु उहा आहे जिस्म जी ॻाल्हियूं। इहे बाप त चईंदो सभई आत्मायूं असांजा ॿार आहिनि। तव्हां आहियो मिठी मिठी रूहानी ॿार, इहे कंहिंखे सम्झाइणो सहज आहे। शिव बाबा खे पंहिंजो शरीर न आहे, न शिव बाबा खे पंहिंजो शरीर न आहे। शिव जयंती मल्हाईंदा आहिनि, परंतु उन्हनि जो शरीर ॾिसण में न ईंदो आहे। बाक़ी ॿियो सभिनि जो शरीर आहे। सभई आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे। शरीर ते नाम पईंदो आहे न। आत्मा परमात्मा जो पंहिंजो शरीर ते नाम पईंदो आहे। परमात्मा खे त पंहिंजो शरीर ई न आहे, इन करे उन्हनि खे चइबो आहे परमात्मा। उन्हनि जी आत्मा जो नाम ई आहे शिव। उहो कॾहिं बदिलंदा न आहिनि। शरीर बदिलंदो आहे त नाम बि बदिलंदा आहिनि। शिव बाबा चईंदा आहिनि मां त सदैव निराकार परमात्मा ई आहियां। ड्रामा जे प्लान अनुसार हाणे इहे शरीर वरितो आहे। सन्यासियुनि जो बि नाम बदिलंदो आहे। गुरू जो ठहींदा आहिनि त नाम बदिलंदो आहे। तव्हां में बि नाम बदिलंदा आहिनि, परंतु केसि ताईं नाम बदिलंदा रहंदा। केतिरा भागनि ते थी वेंदा आहिनि। जो हुन समय हुया हुननि जा नाम रखिया, हाणे नाम न रखंदा आहिनि। केते बि विश्वास न आहे। बाबा चवनि था कि हाणे नाम न रखंदा आहिनि बाबा, ॿारनि ते विश्वास न आहे। माया ॾाढनि खे हराए ॾींदी आहे त भागनि ते थी वेंदा आहिनि। इन करे बाबा कंहिंजो बि नाम न रखंदा आहिनि। हाणे कंहिंजो रखनि कंहिंजो न रखनि उहो बि ठीकु न आहे। भई बाबा खे लॻे इहे त भागनि ते न थींदो, इहे निश्चय बुद्धि आहे। बाबा त सभु कुझु ॾिसी सघंदा आहिनि न ॿारनि जो, पर कंहिंजो रखे कंहिंजो न रखे त उहो ख़ुदि बि संशय बुद्धि थी वञे त उहो बि ठीकु न आहे। इन करे बाबा न रखंदा आहिनि। चईंदा त सभु आहिनि बाबा, असां तव्हांजा थी वियासीं, परंतु यथार्थ रीति असांजा थींदा थोरी आहिनि। ॾाढा आहिनि जो वारिस ठहिण जे राज खे बि न ॼाणंदा आहिनि। बाबा वटि मिलण ईंदा आहिनि, परंतु वारिस न आहिनि। विजयमाला में न अची सघंदा आहिनि। कोई सुठा सुठा ॿार सम्झंदा आहिनि असां त वारिस आहियूं, परंतु बाबा सम्झंदा आहिनि इहे वारिस न आहिनि। वारिस ठहिण लाइ भॻवान खे पंहिंजो वारिस ठाहिणो पए। इहे राज सम्झाइण बि मुश्किल आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि वारिस कंहिंखे चइबो आहे।
न बाबा सम्झाईंदा आहिनि वारिस कंहिंखे चइबो आहे, भॻवान खे त कोई वारिस ठाहे त मिल्कियत ॾियणी पए। बाबा सम्झाईंदा आहिनि वारिस कंहिंखे चइबो आहे, भॻवान खे कोई वारिस ठाहे त मिल्कियत ॾियणी पए, बाबा जे नाम सभु करिणो पए, भले ॾियो न लेकिन बुद्धि सां सम्झो त बाप ई वारिस ठाहींदा। मिल्कियत सवाइ ग़रीबनि जे कोई साहूकार ॾेई न सघे। बाबा केतिरे थोरो बाबा माला केतिरी थोड़नि जी ठहींदी आहे। मतिलबु बुद्धि में बिल्कुलु बि न हुजे हीअ मुंहिंजो आहे, उनजे लाइ टेंशन न, बाबा ही सभु तव्हांजो आहे, तव्हां ॼाणो तव्हांजो कमु। ऐं बाबा असांखां कराए, त बाबा चवनि था की वारिस ठाहिण लाइ भॻवान खे पंहिंजो वारिस ठाहिणो पए। इहे राज सम्झाइण बि मुश्किल आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि वारिस कंहिंखे चइबो आहे, भॻवान खे कोई वारिस ठाहे त मिल्कियत ॾियणी पए त बाप पोइ वारिस ठाहींदा। मिल्कियत सवाइ ग़रीबनि जी कोई साहूकार ॾेई न सघे। माला केतिरी थोड़नि जी ठहींदी आहे, इहे बि कोई बाबा सां पुछे त ॿुधाए सघंदा आहिनि। तव्हां वारिस ठहिण जे हक़दार आहियो या न, इहे बाबा बि ॿुधाए सघंदा आहिनि। इहे कॉमन ॻाल्हि आहे सम्झण जी। वारिस ठहिण में बि ॾाढी अक़ल खपे। ॾिसंदा आहिनि लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक आहिनि, परंतु उहो मालिकपनो कीअं वरितो, है न, इहे कोई ॼाणंदो न आहे। भई लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक कीअं ठहिया, इहे कोई ॼाणंदो न आहे। हाणे तव्हांजी एम ऑब्जेक्ट साम्हूं आहे, तव्हांखे इहो ठहिणो आहे। ॿार बि चवंदा आहिनि असां सूर्यवंशी लक्ष्मी नारायण ठाहींदासीं, न की चंद्रवंशी राम सीता। हाणे तव्हांजी एम ऑब्जेक्ट साम्हूं आहे, तव्हांखे इहो ठहिणो। ॿार बि चवंदा आहिनि असां बाबा सूर्यवंशी लक्ष्मी नारायण ठाहींदासीं। राम सीता जी बि शास्त्रनि में निंदा कई आहे, लक्ष्मी नारायण जी कॾहिं निंदा न ॿुधंदा। शिव बाबा जी श्री कृष्ण जी बि निंदा आहे। बाप चवंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे एतिरो ऊच ठाहींदो आहियां, मूं में बि मूंखां बि ॿार तिखा हली वेंदा आहिनि, है न। शिव बाबा जी श्री कृष्ण जी बि निंदा करे छॾी अथनि। बाप चवंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे एतिरो ऊच ते ऊच ठाहींदो आहियां, मूंखां बि ॿार तिखा हली वेंदा आहिनि, मतिलबु शिव बाबा खां। लक्ष्मी नारायण जी कोई निंदा न कंदा आहिनि, पर श्री कृष्ण जी आत्मा त उहा ई आहे, परंतु न ॼाण जे कारण निंदा करे छॾी अथनि। लक्ष्मी नारायण जा मंदर बि ॾाढा ख़ुशी सां ठाहींदा आहिनि। वास्तव में ठाहिणो खपे राधे कृष्ण जो, छो जी उहा सतो प्रधान आहे। हीअ उन्हनि जी युवा अवस्था आहे त उन्हनि खे सतो चईंदासीं। उहो नंढेपन आहे, इन करे सतो प्रधान, मतिलबु सतो प्रधान में बि स्टेजिस, मतिलबु उते सतो न ठाहींदा आहिनि, मतिलबु थींदो आहे न भई फस्ट सत्य श्री कृष्ण बालक ठाहींदो त हुनजी उहा स्टेज सतो प्रधान। नंढो ॿार महात्मा समान थींदो आहे न, जीअं नंढे ॿार खे विकार आदि जो पतो न रहंदो आहे, वैसे हुते वॾनि खे बि पतो न रहंदो आहे कि विकार छा चीज़ आहे। इहे 5 भूत वैसे हुते वॾनि खे बि पतो न हूंदो आहे। इहे 5 भूत हुते हूंदा न आहिनि, विकारनि जो जीअं कि पतो ई न। हिन समय ई राति आहे, काम जी चेष्टा बि राति जो ई थींदी आहे। देवताऊं ॾींहं में त काम जी चेष्टा हूंदी न आहिनि, छो जी सत्य त्रेता ॾींहुं हूंदो आहे न, विकार कोई हूंदो ई न आहे। हाणे राति में सभु विकारी आहिनि, तव्हां ॼाणंदा आहियो ॾींहुं थींदो आहे ही ॾींहुं थींदे असांजा सभु विकार हली वेंदा आहिनि, पतो न रहंदो आहे कि विकार छा चीज़ आहे।
ये रावण जे विकारी गुण आहिनि। इहे विशियस वर्ल्ड आहे न, वाइसलेस वर्ल्ड में विकार जी कोई ॻाल्हि हूंदी ई न आहे। बाबा चवनि था, उनखे चइबो आहे ईश्वरीय राज्य। उनखे चइबो आहे ईश्वरीय राज्य। हाणे आहे आसुरी राज्य। इहे कोई ॼाणंदो न आहे। तव्हां सभु कुझु ॼाणंदा आहियो नंबरवार पुरुषार्थ अनुसार। इहे को बाबा चवंदा आहिनि ढेर ॿार आहिनि, कोई बि मनुष्य सम्झी न सघे कि इहे सभु बीके कंहिंजा ॿार आहिनि। सभु यादि कंदा आहिनि शिव बाबा खे, ब्रह्मा खे बि न कंदा आहिनि। इहे ख़ुदि चवंदा आहिनि शिव बाबा खे यादि करो जंहिंसां विक्रम विनाश थियनि। ऐं ॿियो कोई खे बि यादि करण सां विक्रम विनाश न थींदा। गीता में भी चयो आहे न, मामेकम यादि करो। श्री कृष्ण त चई न सघे, वरसो मिलंदो ई आहे निराकार बाप सां। पंहिंजे खे जॾहिं आत्मा सम्झे तॾहिं निराकार बाप खे यादि करे। मां आत्मा आहियां, पहिरियों इहो पको निश्चय करिणो पए। मुंहिंजो बाप परमात्मा आहे। उहे चवंदा आहिनि मूंखे यादि करो त मां तव्हांखे वरसो ॾींदुमि, है न। मां आत्मा आहियां, पहिरियों इहो पको निश्चय करिणो आहे। मुंहिंजो बाप परमात्मा आहे। उहे चवंदा आहिनि मूंखे यादि करो त मां तव्हांखे वरसो ॾींदुमि। मां सभिनि खे सुखु ॾियण वारो आहियां। मां सभी आत्माउनि खे शांती धाम में वठी वेंदो आहियां। जंहिं कल्प पहिरियों बाप खां वरसो वरितो हूंदो उहो ई अची करे वठंदा, ब्राह्मण ठहींदा। ब्राह्मणनि में बि कुझु पक्का ॿार हूंदा आहिनि। मातेला बि ठहींदा आहिनि, सौतेला बि ठहींदा आहिनि। असां निराकार शिव बाबा जी वंशावली आहियूं। ॼाणंदा आहियूं बिरादरी कीअं वधंदी आहे। हाणे ब्राह्मण ठहिण खां पोइ असांखे वापसि वञिणो आहे। सभु आत्मायूं शरीर छॾे करे वापसि वञणियूं आहिनि। पांडव ऐं कौरव ॿिन्हिनि खे शरीर छॾिणो आहे। तव्हां इहे ज्ञान जा संस्कार खणी वेंदव, पोइ हुन अनुसार प्रारब्ध मिलंदी। उहो बि ड्रामा में नूंदा, पोइ ज्ञान जो पाठ ख़तमु थी वेंदो। तव्हांखे 84 जन्मनि खां पोइ ज्ञान मिलियो आहे। पोइ इहे ज्ञान प्राय लोप थी वेंदो। तव्हां प्रारब्ध भोगदव। हुते कोई धर्म वारी जा चित्र आदि रहंदा न आहिनि। तव्हां में भक्ति मार्ग जा बि चित्र रहंदा आहिनि। सत्युग में कंहिंजा चित्र आदि न रहंदा। तव्हांजे चित्र ऑलराउंडर भक्ति मार्ग में रहंदा आहिनि। तव्हांजे राज्य में ॿियो कोई चित्र न हूंदो, सिर्फ़ु देवी देवता ई रहंदा। इन सां ई सम्झंदा आहिनि आदि सनातन देवी देवता धर्म ई आहे। पुठियां सृष्टि वधंदी आहे। तव्हां ॿारनि खे ज्ञान सिमरन करे अतीन्द्रिय सुख में रहणो आहे। ॾाढा पॉइंट्स आहिनि, परंतु बाबा सम्झंदा आहिनि माया घड़ी घड़ी बुलाए ॾींदी आहे। त इहे यादि रहणो खपे कि शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। उहा आहे ऊच ते ऊच। असांखे हाणे वापसि घर वञिणो आहे। कंहिंजी केतिरी सहज ॻाल्हियूं आहिनि। सॼो मदार आहे यादि ते। तव्हांखे देवता ठहिणो आहे, दैवी गुण बि धारण करणा आहिनि। 5 विकार आहिनि, भूत, काम जो भूत, क्रोध जो भूत, देह अभिमान जो भूत। हा, कोई में जास्ती भूत हूंदा आहिनि, कोई में कम। तव्हां ब्राह्मण ॿारनि खे पतो आहे इहे 5 कड़ा भूत आहिनि। नंबर 1 आहे काम जो भूत, सेकेंड आहे क्रोध जो भूत। कोई रफ टफ ॻाल्हाईंदो आहे त बाप सम्झंदा आहिनि इहे क्रोधी आहे। इहे भूत कढी वञणा खपनि, परंतु भूत कढणु ॾाढो मुश्किल आहे। क्रोध हिक ॿिए खे दुख ॾींदो आहे। क्रोध मोह में ॾाढनि खे दुख न थींदो आहे। जंहिंसां मोह आहे उनखे ई दुख थींदो आहे। हिन करे बाप सम्झाईंदा आहिनि हिन भूतनि खे भॼायो।
हर ॿार खे विशेष पढ़ाई ऐं दैवी गुण ते अटेंशन ॾियणो खपे। कई ॿारनि में त क्रोध जो अंश बि न आहे, कोई त क्रोध में अची करे ॾाढो लड़ंदा आहिनि। ॿारनि खे ख़्यालु करिणो खपे असांखे दैवी गुण धारण करे देवता ठहिणो। कॾहिं गुस्से सां बातचीत न करणी खपे। कोई गुस्सो कंदो आहे त सम्झो इन्हनि में क्रोध जो भूत आहे। उहे जीअं भूतनाथनियूं आहिनि, ठही वेंदा आहिनि। ईअं भूत वारनि सां कॾहिं ॻाल्हि बि न करणी खपे। हिकु क्रोध में अची करे ॻाल्हि कई, पोइ ॿिए में बि भूत अची वेंदो आहे त भूत आपस में लड़ी पईंदा आहिनि, है न। त जेका भूत सम्झो कंहिंमें भूत आयो, क्रोध जो भूत, त ॿिए में बि आयो त लड़ी पईंदा आहिनि। भूतनाथनी अक्षर ॾाढो छीछी आहे। भूत जी प्रविष्टा न थिए, इन जे लाइ मनुष्य किनारो कंदा आहिनि। भूत जे साम्हूं खड़ो बि न थियणो खपे, न त प्रविष्टा थी वेंदी आहे। बाप अची करे आसुरी गुण कढी करे दैवी गुण धारण कराईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां दैवी गुण धारण कराए देवता ठाहिण। ॿार ॼाणंदा आहिनि असां दैवी गुण धारण करूं था। आत्माउनि जे चित्र बि साम्हूं आहिनि। बाबा सम्झायो आहे क्रोध वारनि सां हिकदमि किनारो करे ॾियो, पंहिंजे खे बचाइण जी युक्ति खपे। लेकिन हुननि जे लाइ शुभकामना करो। ईअं न क्रोधी आहे ईअं घृणा नफ़रत बि न करणी आहे, लेकिन पंहिंजे खे बचाइण जी कोशिशि करणी आहे। असां में क्रोध न अचे, न त 100 गुणा पाप पइजी वेंदो। केतिरी सुठी सम्झाणी बाप ॿारनि खे ॾींदा आहिनि। ॿार बि सम्झंदा आहिनि। बाबा हू बहू कल्प पहिरियों मिसल मुआफ़िक़ सम्झाईंदा आहिनि, नंबरवार पुरुषार्थ अनुसार, है न। बाबा हू बहू कल्प पहिरियों मुआफ़िक़ सम्झाईंदा आहिनि, नंबरवार पुरुषार्थ अनुसार सम्झंदा ई रहंदा। सभु पंहिंजे मथां बि रहम करिणो आहे, ॿिए जे मथां बि रहम करिणो आहे। कोई पंहिंजे ते रहम न कंदो आहे, ॿिए ते रहम कंदो आहे त उहो ऊच चढ़ी वेंदो। कोई पंहिंजे ते रहम न कंदो, ॿिए ते कंदो त ॿियो ऊच चढ़ी वेंदो, ख़ुदि रहिजी वेंदो। ख़ुदि विकारनि ते जीत पाईंदो न, ॿियनि खे सम्झाईंदो, उहो जीत पाए वठंदा आहिनि। इहा बि वंडर आहे। अच्छा, मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, ज्ञान जो सिमरन करे अतीन्द्रिय सुख में रहणो। कंहिंसां बि रफ टफ बातचीत न करणी आहे। कोई गुस्से सां ॻाल्हि करे त हुन सां किनारो करे ॾियो। ॿियो आहे भॻवान खे वारिस ठाहिण लाइ पहिरियों, भॻवान जो वारिस ठाहिण लाइ पहिरियों उन्हनि खे पंहिंजो वारिस ठाहिणो आहे। समझदार ठही पंहिंजो सभु बाप हवाले करे ममत्व मिटाए ॾियणो, है न। समझदार ठही करे पंहिंजो सभु बाप जे हवाले करे ममत्व मिटाए ॾियणो। पंहिंजे मथां आपे ई रहम करिणो आहे असांखे। वरदान आहे साक्षी जी ऊची स्टेज द्वारा सर्व आत्माउनि खे सकाश ॾियण वारा बाप समान अव्यक्त फ़रिश्तो ठहूं। हलंदे फिरदे सदैव पंहिंजे खे निराकारी आत्मा कर्म कंदे अव्यक्त फ़रिश्तो सम्झो त सदा ख़ुशी में मथे उड़ंदा रहंदा। फ़रिश्तो अर्थात ऊची स्टेज ते रहण वारो, स्थिति सां हिन देह जी दुनिया में कुझु बि थींदो रहे, लेकिन साक्षी थी सभु पाठ ॾिसंदो रहे ऐं सकाश बि ॾींदो रहे। सीट सां उतरी करे सकाश न ॾेई सघंदो। ऊची स्टेज ते स्थित थी करे वृत्ति दृष्टि सां सहयोग जी कल्याण जी सकाश ॾियो, है न। ऊची स्टेज ते स्थित थी करे
भई मां आत्मा परमात्मा जी संतान पंहिंजी वृत्ति सां पंहिंजी दृष्टि सां कल्याण जी सकाश ॾियो। दृष्टि सां सहयोग, वृत्ति ऐं दृष्टि सां सहयोग ॾियो, सभिनि जो कल्याण थिए, सभई शांति थी वञनि, सुखी थी वञनि, शुद्ध थी वञनि ऐं कल्याण जी सकाश ॾियो। बाबा चवनि था पंहिंजी वृत्ति दृष्टि सां सहयोग जी कल्याण जी सकाश ॾियो। मिक्स थी करे न, तॾहिं कहिड़े प्रकार जे वातावरण सां सेफ रही सघंदा, मतिलबु उन्हनि सां मिक्स थी करे न, उन्हनि जी ॻाल्हियुनि में इन्वॉल्व थी करे अगरि असां उनकी मदद कंदासीं त न थी पाईंदो। परां थी करे, भई आत्माएं सम्झो कंहिं में लड़ाई थी थिए या कंहिंखे कोई दुख अची वियो त उन्हनि खे परां खां ई सकाश ॾियो, है न। उन्हनि में वञी करे वेंदव, शरीर सां वेठा बि आहियो लेकिन मन बुद्धि सां मथे बाबा वटि, तॾहिं असां उन्हनि खे सकाश ॾेई सघंदासीं। मिक्स थी करे न, तॾहिं कहिड़े बि प्रकार जे वातावरण सां सेफ रही बाप समान अव्यक्त फ़रिश्ते जे भव जे वरदानी ठहींदा। त मिक्स कीअं न थियणो आहे कि मुंहिंजो आहे, मुंहिंजे हिन सां ईअं थी वियो, ईअं न, इहे सभु आत्मायूं आहिनि, हिननि सां ईअं दुख थी वियो, ईअं परेशानी थी वई, त उते वेठे हुए बि असां जीअं उन्हनि जा आहियूं ई न, मतिलबु दैहिक संबंध न आहे, फ़रिश्तो त सभिनि जो हूंदो आहे, दैहिक संबंध न आहे, पर असां हुननि सां न दैहिक संबंध न आहे, लेकिन असां उन्हनि सां उन्हनि खे लाइट, उन्हनि जे विच में वेही करे बि उन्हनि खे लाइट माइट ॾियूं था, तॾहिं असां अहिड़े वातावरण में वेही बि बाप समान अव्यक्त फ़रिश्ते भव जा वरदानी थी वेंदासीं। स्लोगन आहे, याद बल द्वारा दुखनि के सुख में, अशांति की शांति में परिवर्तन करो। बाबा जी याद द्वारा दुखनि के सुख में, अशांति की शांति में परिवर्तन करो। मनसा स्लोगन आहे, पंहिंजी शुभ भावना, श्रेष्ठ कामना, श्रेष्ठ वृत्ति, श्रेष्ठ वाइब्रेशन द्वारा कहिड़े बि स्थान ते रहंदे हुए मनसा द्वारा अनेक आत्माउनि जी सेवा करे सघंदा आहियो। इन जी विधि आहे लाइट हाउस माइट हाउस ठहिणु, सदा हल्को, सदा शक्तिशाली। जी इन में स्थूल साधन, चांस व समय जी प्रॉब्लम न आहे, सिर्फ़ु सदा लाइट रहो, बाप सां गॾु सदा लाइट रहंदासीं त बाप सां कनेक्शन में रहंदासीं, सर्वशक्तिवान सां कनेक्शन में, त असां मास्टर सर्वशक्तिवान ठही सर्व खे लाइट माए ॾींदा रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।